टच मोबाइल में वेठा बेहयाई वारा प्रोग्राम ॾिसंदा लुगाड़ियूं फिल्मूं नंगियूं पराए नुमाइन जूं तस्वीरां अल्लाह जी ज़ात जो कसम इन टच मोबाइल जेको असांखे फ़ाइदो ॾिनो नुक़सान असांखे वॾो ॾिनो नौजवान असांजी इन टच मोबाइल जे ज़रिए ख़राब थी चुकी वाइज़ भी तने मानने के नथा वणन जो ॾींहुं राति टच मोबाइल में राग हलायूं वेठा आहिनि साज़ हलायूं वेठा आहिनि फिल्मां ड्रामा हलायूं वेठा आहिनि इन टच मोबाइल जे करे माण्हू मस्जिद खे छॾियूं वेठा आहिनि इन टच मोबाइल जे करे माण्हू अल्लाह खे विसारे वही रहिया रसूलुल्लाह खे विसारे वही रहिया ॾींहुं राति मोबाइल में वही इंटरनेट इस्तेमाल कंदा परायनि माइनि सां ॻाल्हाईंदा परायनि माइनि खे ॾिसंदा वेठा बेहयाई गुसराई वारा प्रोग्राम हलाईंदा नौजवान मर्द इन में फासी पर मायूं भी नौजवान इन में फासी वयूं भेनरियूं वगी इन टच मोबाइल मर्दनि खे नुक़सान ॾिनो आहे माइनि खे भी नुक़सान ॾिनो आहे अल्लाह अकबर कबीरा ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो तॾहिं त अज़ाब तॾहिं त परेशानियूं तॾहिं त छेड़ा तॾहिं त फसाद असां वञनि ई नथा घर में बेचैनी आहे घर में मायूसी आहे घर में ग़मगीनी आहे हर माण्हू ज़िंदगीअ खां बेज़ार लॻो पियो आहे इन जे करे जो असां अल्लाह ऐं रसूलुल्लाह वारो रस्तो छॾे विया आहियूं इन जे करे जो असां क़ुरान मजीद खे विसारे वेही रहिया आहियूं मस्जिद खे नमाज़ खे विसारे वेही रहिया आहियूं ॾींहुं राति टच मोबाइल में ॾींहुं राति टीवियुनि में वीसीआरनि में डिशनि में बेहयानि ऐं बुराइनि वारा प्रोग्रामनि खे पिया ॾिसूं तॾहिं त असांजूं ज़िंदगियूं बर्बाद थी वियूं आहिनि तबाह थी चुकियूं आहिनि नौजवान मर्द ऐं मायूं हाणे चरिया ऐं पागल थींदे नज़र था अचनि को दरिया में तो टपो ॾे को बाण खे बिजलीअ में मारे को बाण खे रेल जी पटड़ीअ ते तो छलाए को कीअं तो ज़हर खाई मरे को पिस्टल या फायर करे मरे ओ मुंहिंजा अज़ीज़ो तंहिंजे करे मां नौजवान तव्हांखे गुज़ारिश कयां जेके भी कुरान जी मोहब्बत में न मस्जिद में आया हो अल्लाह जो वास्तो टच मोबाइल जो गलत इस्तेमाल न कयो टच मोबाइल जो पाण खे आदी न बणायो जेको टेम मिलियो कुरान शरीफ जी तिलावत में गुज़ारियो कुरान जे पढ़ण में गुज़ारियो कुरान जे ॿुधण में गुज़ारियो नमाज़ में गुज़ारियो सजदन में गुज़ारियो जेको टेम तव्हांखे फारग मिले मस्जिद में गुज़ारियो अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारियो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू उज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा